जी कहानी में हिकिड़ो सेठ आहे जेको हिकिड़े संत वटि अचे थो ऐं संत पेड़नि जी झुरमुट जे हेठां वेठो आहे। उन जे पासे में हिकिड़ी शाखा थी, हिकिड़ी मैना बि हुई जेका हिकिड़े पिंजरे में टंगी पई हुई, उन में फुदकी रही हुई। जाम अनूठी थी हुई हू मैना। हू माण्हुनि जी भाषा बोले रही हुई, तव्हांजी असांजी भाषा बोले रही हुई। संत जी बि उन्हनि सां ॻाल्हाए रहिया हुआ। एतिरे में नगर सेठ पंहिंजी न्याणी न पंहिंजी ज़ाल सां गॾु उते ईंदो आहे। संत जी जे क़दमनि में हाज़िर थींदो आहे, पंहिंजी मन जी भावना रखंदो आहे। महाराज, हाणे मुंहिंजा सिर जा भार पकी विया आहिनि, मां पोड़ो थी वियो आहियां। घर गृहस्थी जे दायित्व सां बि मां पूरी तरह निवृत्त थी वियो आहियां। सोची रहियो आहियां कि असांजी सनातन परंपरा जे 4 आश्रम में टी पीढ़ी जो आश्रम यानी कि वानप्रस्थ जी ओर मां वधां, उते वञां, एकांत में भजन सुमिरन कयां। तव्हां छा था चओ? संत ये ही डायरेक्टली बिना कंहिं लाग लपेट जे हिकदम ही खड़ा थी करे खरे शब्दनि में चवनि था, सेठ जी, वन में इत उत डोलण सां हरी ना मिलंदो? त सेठ पुछंदो आहे, साईं हरी कीअं मिलंदो, तव्हां ई ॿुधाए छॾियो। संत वरी मैना सां बतियाइण लॻो, मैना रानी बोल राधे श्याम राधे श्याम। मैना बि दोहराए पई, राधे श्याम राधे श्याम। संत उन सां ढेरो घणेई ॻाल्हियूं करण लॻा। सेठानी मैना खे एतिरो साफ़ ॻाल्हाईंदे ॾिसी करे ख़ुशि थी रही हुई। तॾहिं संत उन जी ओर मुड़िया ऐं चयो कि ॼाणींदा आहियो सेठ जी, मैना खे मनुष्य जी भाषा कीअं सेखारी वेंदी आहे? हू चवंदा आहिनि, न, तव्हां ख़बर आहे कंहिं सेखारी आहे? हू चवंदा आहिनि, न, मां ई सेखारी आहे। पर तव्हां मैना जे साम्हूं बीह करे उन खे कुझु ॻाल्हाइण सेखारींदा त उहो कॾहिं न सिखी सघंदी। इन करे मां हिकिड़े दर्पण जो सहारो वरितो ऐं उन जी आड़ में छिपी करे वेही रहियमि। ऐं दर्पण जे साम्हूं पिंजरो हो, मां दर्पण जे पुठियां सां ॻाल्हाईंदो हुअसि, राधे श्याम राधे श्याम। मैना दर्पण में पंहिंजी छवि ॾिसंदी हुई। उनखे लॻंदो हो कि कोई भाई बंधु उन जो ई मैना ही चई रही आहे राधे श्याम। इन करे वह भी झटपट हिकु पल में न पर जल्दी सी सिखी वई ऐं सम्झी वई मनुष्य जी सॼी भाषा। अहिड़े नमूने मां उनखे दर्पण जी आड़ में पूरी मनुष्य माण्हुनि जी ॿोली मां उनखे सेखारी ऐं ॾिस हींअर केतिरो फटाफट स्पष्ट ॻाल्हाईंदी आहे। एतिरो चई करे संत ताली वॼाईंदो आहे, खिलंदो आहे। इन ई मौज में सेठ सेठानी सां सहजता सां चवंदो आहे, ईअं ई भॻवानु न मिलंदो आहे सेठ। इहा त भॻवान ई ॿुधाए थो सघे कि भॻवानु कीअं मिलंदो, पर अगरि हू ई सिधो ॿुधाईंदो त तव्हांजी ॿुधी में सम्झ में न ईंदो। इन करे उहो मानव चोले में आड़ में ईंदो आहे, ब्रह्म ज्ञान जो सबक़ सेखारींदो आहे। ब्रह्मा बोले काया के ओले, काया बिन ब्रह्मा कैसे बोले। हू माण्हू थी करे ईंदो आहे, माण्हू खे पंहिंजी ॻाल्हि सम्झाइण जे लाइ। उस महामानव, उन महामानव खे मनुष्य देव में अवतरित ब्रह्मा खे ई सतगुरु, सच्चो गुरु या साधु चवंदा आहिनि। निराकार की आरसी साधो ही की देही, लखा जो चाहे अलग को इन्हीं में लखी लेही। अर्थात सतगुरु जी साकार देह निराकार ब्रह्मा जो ही दर्पण आहे। हू अलग यानी ना ॾिसण में अचण वारी शइ प्रभु सच्चे गुरु जी देह में प्रत्यक्ष थींदी आहे। इन करे सेठ जी, अगरि भॻवान खे तोखे पाइणो आहे त वानप्रस्थ न गुरुप्रस्थ हलो ऐं सतगुरु जी सेवा कयो। शिव परमात्मा हींअर बि ब्रह्मा जे रूप में अवतरित थी करे तव्हांखे ज्ञान ॾेई रहिया आहिनि। साधु जे पुठियां पओ साईं, बिना साधु बिना गुरु जे गत कान्हे। इन करे चइबो आहे कि सभिनी खां पहिरियों अगरि तव्हांखे इन भवसागर सां पार उतरणो आहे त तव्हांखे प्रभु सां मिलण जे लाइ गुरु वटि वञणो ई पवंदो। बिना गुरु जे गत कान्हे। उम्मीद था कयूं अहिड़ी कहानियूं, अहिड़ी ज्ञानवर्धक ॻाल्हियूं तव्हांखे सुठी लॻंदी, सम्झ में ईंदी। अहिड़ी ज्ञानवर्धक सुठी नमूने जी कहानियुनि खे पाइण जे लाइ, ॿुधण जे लाइ, ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि यारनि रिश्तेदारनि ताईं इन कहानियुनि जे ज़ख़ीरे खे मोकिलियो लिंक जे रूप में ऐं असांखे मोटिवेट कयो। धन्यवाद।